अरबाब अमीर हसन जे पुट थरजाए अरबाब लुत्फुल्ला जेको चिलिहार जो एमपीए न हुजण बावजूदि एमपी थियण खां पोइ चिलिहार जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे इसरार ते इन्हनि पारां रखियल प्रोग्रामनि में शिरकत करे माण्हुनि जूं दिलियूं खटे वरितियूं। शहरवासियुनि पारां पीपीएमपीए अरबाब लुत्फुल्ला जो महराज पेट्रोल पंप वटि लुत्फुल्ला जे चाहींदड़नि पारां गुल निछावर करे वालिहाना इस्तक़बाल कयो वियो। इस्तक़बाल खां पोइ गाॾियुनि जो काफ़िलो सिधो मोहम्मद खान राशिद डेकोरेशन वारे पारां रखियल चांहि पार्टी वारे पिंडाल में पहुतो, जिते माण्हुनि जा अंबोह गॾिजण करे जलसे जी सूरत अख़्तियार करे वियो। इन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे एमपीए अरबाब लुत्फुल्ला चयो त मूं सम्झो चिलिहार जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां मड़ई चांहि पार्टी रखियल हूंदी, पर हिते त बहितरीन जलसो थी वियो आहे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त आऊं अरबाब अमीर हसन जो पुटु ऐं अव्हां थर वारनि जो भाउ आहियां, सो मुंहिंजे लाइ समूरो थर पारकर मुंहिंजो तक आहे। तव्हां चिलिहार वारनि समेत समूरनि थर वासियुनि खे चवां थो त मूं में कंहिंजो बि कमु हुजे दिलि खोले मूं वटि हलियो अचे ऐं कंहिं बि ॿिए माण्हू खे साण आणण जी ज़रूरत कोन्हे। हुन वधीक चयो त हिते शायदि किन माण्हुनि जी ख़्वाहिश हुई त अरबाब लुत्फुल्ला असांजे प्रोटोकॉल ते हलंदो, पर इन्हनि जी इहा ख़्वाहिश पूरी न थी सघी, छो त आऊं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जे चवण मुताबिक़ अवाम जा मसइला ॿुधी उन्हनि जे हल करण जे लाइ कोशां आहियां। जॾहिं त अली ख़ान हजाम सुमार झंझे गुल्लू मेघवाड़ रघु ॾेडाणी ग़रीब चिल्हारियो समेत रोहिला कॉलोनी में चांहि पार्टियुनि जा प्रोग्राम रखियल हुआ। उन मौक़े ते ज़िले काउंसलर साईं फिदा हुसैन शाह, म्यूनिसिपालिटी मिठे जो काउंसलर सुशील सोने, ॾाॾो अकबर दर्स, डॉक्टर लक्ष्मण सिंह, सूरत सिंह, यूसी सोबिया चेयरमैन रणछोड़ सिंह, जिले काउंसिल मेंबर संभू संजू भोरेलाई, भरत रासाणी, अनवर नोहड़े, अमीर नोहड़े, सहाफ़ी गाज़ी खान नोहड़ियो, चाकर खान नोहड़ियो समेत ॿिया केतिरा ई मौजूदीन शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।